अस्सलाम वालेकुम नाज़रीन। उम्मीद है त खैर सां हूंदो, ख़ुशि हूंदो। सिंध में सर्दीअ जी लहर तेज़ आहे ऐं कोहीर तमामु घणो आहे ऐं नाज़रीन सिंध में मुसलसल थधि में इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं सिंध में कोहीर तमामु घणो आहे ऐं रोडनि रस्तनि ते ट्रैफ़िक खे हलण में इंतिहाई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो पए। हिन वक़्तु सुबुह जा 10:30 थिया आहिनि पर अञा ताईं बि जेको सो कोहीर ख़तमु न थियो आहे ऐं शदीद सर्दीअ जी सिंध में लहर आहे ऐं थधि में मुसलसल इज़ाफ़ो थींदो पियो रहे ऐं हीअ हालत आहे त तमामु घणो कोहीर आहे ऐं मुसलसल थधि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त सिंध में कोहीर जी तमामु शिदत वधी वई आहे ऐं सर्दीअ में बि इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिंजे करे मुसाफ़िर गाॾियुनि खे रोड रस्ते ते अचण वञण में बि ॾुखियाई पई थिए ऐं मुसाफ़िरनि खे ऐं ड्राइवरनि खे हिन वीडियो पैगाम ज़रिए आगाह पियो कजे त गाॾी हलाइण वक़्तु निहायत एहतियात सां कमु वरितो वञे, छो त कोहीर आहे ऐं हे तूफ़ान ऐं अंधेरो आहे, तंहिंजे करे तव्हां ॾिसो त कोहीर तमामु जजो आहे ऐं गाॾियूं लाइटूं ॿारींदियूं थियूं अचनि। ड्राइवरनि खे इहो मशवरो आहे त गाॾी हलाइण वक़्तु एहतियात कयो ऐं गाॾी ध्यान सां हलायो, जल्दबाज़ीअ जो मुज़ाहिरो न कयो, छो त कोहीर जाम आहे, मथां किथे एक्सीडेंट न थिए। सिंध में सर्दीअ जी लहर तमामु शदीद तेज़ी सां वधी रही आहे। हिन वक़्तु सुबुह जा 10 थिया आहिनि पर कोहीर अञा ताईं ख़तमु न थियो आहे ऐं मुसलसल थधि में सिंध में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जेको असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ रोड रस्तनि जी हालत आहे, तमामु शदीद कोहीर आहे। हिते गाॾियुनि खे अचण वञण में ट्रैफ़िक में खे ॾुखियाई खे मुंहुं ॾियणो थो पवे ऐं ट्रैफ़िक ड्राइवरनि ऐं जेके मुसाफ़िर गाॾियूं आहिनि उन्हनि खे एहतियात जी सख़्तु ज़रूरत आहे। डिलीवरी वक़्तु एहतियात कयो ऐं ध्यान सां गाॾियूं हलायो, छो त कोहीर तमामु जजो आहे ऐं किथे गाॾियुनि जो टकराइजण न थिए, तंहिंजे करे गाॾियूं एहतियात सां हलायो। जनवरी जो महीनो शुरू आहे, अॼु 10 तारीख़ थी वई आहे जनवरी जी। सर्दी में मुसलसल थधि में मुसलसल इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं कोहीर बि शिदत सां हली रहियो आहे। हिन वीडियो ज़रिए ड्राइवरनि ऐं गाॾियुनि वारनि खे आगाह थो कजे त गाॾी हलाइण वक़्तु थोरो एहतियात कयो, जल्दबाज़ी जो मुज़ाहिरो न कयो। कोहीर तमामु घणो आहे, एहतियात हिकिड़ी सुठी शइ आहे, एहतियात सां हादसात खां बची सघिजे थो।
सर्दी जे करे थधि में मुसलसल इज़ाफ़ो थियो आहे ऐं सिंध में सर्दीअ जी लहर तमामु तेज़ आहे। ही मालपीड़ी आहे, असां मालपीड़ी ते पहुता आहियूं। इन सख़्तु सर्दी में भी वापार जो कम जारी है। अस्सलाम वालेकुम। ॿियो ख़बर आहे तव्हां वापारी आहियो, हुते पिड़ियुनि ते माल आणियो था कयो था। थधि जी लहर तमामु सिंध में तेज़ थी वई आहे, इन सां भला पिड़ियुनि ते को फ़र्क़ु या असर त न पियो आहे? माल जी मोड़ी थी वई आहे, सीए करे तीकब आहिनि, माल मतिलबु 2-3 हज़ार घटि घुरिजे थो, वठण वारो कोन्हे, खपाइण वारा जामनि, केरु वठे बि कोन थो। असां वापारी आसिरे वठूं था, माल गॾु ॾियूं था, केरु वठे कोन थो। वॾी मोड़ी आहे माल में। अच्छा, हिन में थधि में माल खे बीमारियूं कहिड़ियूं कहिड़ियूं लॻंदियूं आहिनि थधि में? हवा पाटो रोग थींदो अथनि, ऐं जो तो सुगा रोग थींदो अथनि, ऐं इन खां अलावा तीकब थियनि थी, कारी तीकब थिए थी, साई तीकब थिए थी, साए गाह जे करे बि थिए थी। अच्छा, दवा असर कान थी करे। अच्छा, हिननि में भला जेकर तव्हां माल वारा आहियो, भाॻियनि जे लाइ कहिड़ो पैगाम आहे त थधि में माल खे उहो कहिड़ो बचा कनि या कहिड़ियूं दवाऊं ॾियनि या छा कनि? भाॻिया इहो कनि त दूहियूं वूहियूं कनि, गुगर विझनि, सिंदर मालनि खे हणनि, सही थी वञनि, तीक खां माल खे बचाइनि, माल जो इलाज कनि। वॾी महिरबानी। सर्दीअ में मुसलसल थधि सिंध में सर्दी मुसलसल वधी रही आहे ऐं तमामु शदीद सर्दी थी वई आहे ऐं कोहीर बि सिंध में 2 ॾींहंनि खां तेज़ी सां दाख़िल थी रहियो आहे। ऐं हिते तव्हां ॾिसो पिया त माल वारा जेके आहिनि, वापारी आहिनि या जेके ॾियण वठण वारा आहिनि, उहे बि चवंदा त हिन थधि जे करे कारोबारनि ते बि वॾो असरु पियो आहे ऐं कारोबारनि में बि मोड़ी थी वई आहे ऐं मालनि में बि बीमारियूं थी वियूं आहिनि। ऐं इहो तव्हां हिकिड़े वापारीअ जा व्यूज़ ॿुधा। भला ही बकरी जेका तूं कए वई हींअर थधि में बि इज़ाफ़ो थी वियो आहे, पीढ़ीअ जो हाल कीअं आहे? सही आहे मुंहिंजे हिसाब सां, पीढ़ी सही पई हले। ऐं ही चवनि पिया त थधि जे करे माल में बीमारी थी थिए, तीक थी थिए या इहे थो थिए, इहो बि आहे। भला इन खां बचाव जे लाइ को इलाज उन्हनि जो को भाॻियनि खे को पैगाम? अच्छा, सिंध में थधि जी लहर तेज़ी सां जारी आहे। 2 ॾींहंनि खां मुसलसल थधि में इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं कोहीर बि सिंध में 2 ॾींहंनि खां तेज़ी पकड़े रहियो आहे। ऐं हिते तव्हां वापारनि जा बि ख़्याल ॿुधा त वापारी चवंदा त इन थधि जे करे माल ते ऐं कारोबार ते बि इलाही असरु पियो आहे ऐं इन थधि जे करे माल में बीमारी बि काहे पई आहे ऐं थधि जे करे माण्हुनि जे रोज़गार ऐं कारोबार ते बि फ़र्क़ु पियो आहे। अस्सलाम वालेकुम। सही, तव्हां हिते जा वापारी आहियो, हिते माल अचनि था वञनि था। हींअर 2 ॾींहंनि खां वठी करे सिंध में तमामु थधि वधी वई आहे, कोहीर बि हले पियो। इन सां भला माल ते या पीढ़ीअ ते को असर त कोन पियो आहे या माल में? ॾाढो असरु पियो आहे। अच्छा, माल अधो अधी मरी विया, न दवा न दारू, कुझु ई कोन्हे। माल ॾिस ढूंढ पिया इलाही माल जो 50-50 हज़ार या 60-60 हज़ार जा ढोर पिया आहिनि। माल पियो आहे थधि, इहो थधि वारी बीमारी, नक पचणु, अखियूं बीहण, ॾाढी बीमारी आहे। अॻियां वीचारा सुञा थी विया आहिनि। भला इन में माल में बीमारियूं उन में थधि जे करे कहिड़ियूं कहिड़ियूं थियनि थियूं? बाबा ये नक पचे थो, अखियूं सुॼनि थियूं, जी जी,
उन्हनि जो जेको ज़ेरो आहे उहो सड़ियो वञे। अल्लाह अकबर। भला जेको इलाज भाग्यनि लाइ को पैगाम जो इलाज जेकर अहिड़ी बीमारी किथे ॿहिराड़ीअ में या किथे थिए त हुनजो कहिड़ो इलाज कनि तव्हां भाग्य आयो वापारी पियो? बाबा उहो त हाणे त बीमारियुनि जो को असर ई कोन पियो। डॉक्टर बि ॾियो पाणी वारियूं दवाऊं पैसा वठो भॻवा वञनि पोइ हुते हिन खां पोइ मरियो पए आहे ई कोन। अच्छा को ॿहिराड़ीअ जो तव्हांजो को माल वारा 10 मालनि जे लाइ त बचा जे लाइ छा कनि जेकॾहिं ॿहिराड़ीअ में अहिड़ी बीमारी थी वञे त माल खे छा ॾियनि? बाबा टेकड़ सेकड़ करी था भाग्या वीचारा हीलो कनि था पर माल बचे कोन थो। बचे नथो। हा तव्हांजो पैगाम आहे त माल खे पंहिंजे खे थधि खां बचाईंदा ऐं साएगाह खां बि एहतियात में चाढ़ींदी पर दवा दारू दवा दारू बि कराए। हा दवा दारू कराई सही।